ऐं हाणे असां अॻियां था वधूं ऐं उहो सेक्शन शुरू था कयूं जंहिंजो नालो आहे सूंह सिंधियुनि जी। त सूंह सिंधियुनि जी में अॼु जी असांजी महिमान कलाकारा आहे श्रीमती अनिला सुंदर। उन्हनि खे केरु न सुञाणे, पंहिंजे सिंधी बैले जे ज़रिए ऐं नृत्य जे ज़रिए उन्हनि सिंधियत जो, सिंधी ॿोलीअ जो, सिंधी कल्चर जो वाधारो कयो आहे ऐं देश विदेश में उन्हनि पंहिंजा ई 10 बैलेज़ जेके उन्हनि तयारु कया हुआ पेश कया आहिनि। घटि में घटि 70-75 दफ़ा हिकु हिकु बैले उन्हनि पेश कयो आहे। त इहा तमामु सुठी ऐं वॾी कामयाबी जी ॻाल्हि आहे। त अचो मिलूं था अनिला जी सां। त मां बैक स्टेज रिक्वेस्ट कंदसि त असांजे विच में अॼु अनिला जी आहिनि ऐं उन्हनि खे स्क्रीन ते खणी अचंदा प्लीज़। नमस्ते। जय झूलेलाल अनिला जी, तव्हांखे पहिरीं जय त झूलेलाल। चेटीचंड जूं लख लख वाधायूं ऐं साईं कंवरराम जे जनम जे ॾींहं जूं बिल्कुलु। बि लख लख वाधायूं। तव्हां सभिनी खे बि नए साल जूं जाम जाम शुभकामनाऊं। सभिनी जे लाइ ही नओं साल तमामु सुखदायक रहे ऐं संत कंवरराम जेके असांजे नृत्य ऐं संगीत जा हिकु निशान आहिनि, द एम्बलेम ऑफ जी सिंधी आर्ट एंड कल्चर, उन्हनि जे अॻियां जी सिर झुकायां थी। बिल्कुलु बिल्कुलु। अनिला जी, तव्हां असांखे पहिरीं त इहो ॿुधायो, मूंखे ख़बर आहे तव्हां घणेई नृत्य बैले ठाहिया आहिनि पाण। त पहिरीं त तव्हां ॿुधायो त झूलेलाल जी या झूलेलाल सां कनेक्टेड का बि शइ जी असांजे सिंधी समाज लाइ कहिड़ी इम्पोर्टेंस, कहिड़ी अहमियत आहे? शुरू खां शुरू कंदसि। जी भगवत गीता में हिकु श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानि भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मनम सृजाम्यहम्। माना भारत यानी जी अर्जुन के श्री कृष्ण जी चवनि था कि जॾहिं जॾहिं धर्म जी हानि थींदी आहे, अधर्म थींदो आहे या कुझु बि राइट अगरि न हूंदो आहे त मां उन अधर्म खे हटाइण जे लाइ पृथ्वी ते जनम जी वठंदो आहियां। ऐं जी झूलेलाल बि हिकु कृष्ण जो रूप करे सम्झो वेंदो आहे। देवकी त हुनजी मां हुई, त उन जी बि उन वक़्तु रक्षा करण जे लाइ पृथ्वी ते जनम वरितो हो। हिन वक़्तु मां सम्झां थी उन वरुण देव जी जेको पाणीअ जो अवतार आहे, वरुण देव जी पाणी जो अवतार थींदो आहे, उनजी जी असांखे सख़्तु ज़रूरत आहे हिन महामारी जे, करुणा जे वायरस जे वक़्त में। छो जो बिल्कुलु असांखे ईअं ॿुधायो वियो आहे, ही मुंहिंजी सोच आहे, आई डोंट नो, ही मुंहिंजी सोच आहे, जी त असांखे स्टीम करणी आहे जंहिंजे लाइ पाणी खपे। पाणी जी वधीक पीअणो जी आहे, जाम जाम पाणी पीअणो आहे, प्रेफरेबली गरम पाणी, ऐं जी हथ धोइणा आहिनि साबुण ऐं पाणी सां। त जी जी हर वक़्तु असांखे उन वरुण देव खे यादि करिणो आहे। ऐं वाह असां बि जेके जंहिं हिन चक्कर में फाथा पिया आहियूं, उन मां असांखे उहो जी ई पार पहुचाईंदो। जी जी वाह वाह, तमामु डिफरेंट ऐं नई तरीक़े सां तव्हां असांखे ॿुधायो त असांजे वरुण देव जी या पाणी जी असांजे जीवन में या झूलेलाल खे जॾहिं असां यादि कयूं त इहो बि यादि कयूं त केतिरी न असांखे असांजी लाइफ में हाणे अहमियत आहे इन शइ जी। तमामु सुठो। बिल्कुलु। अनिला जी, मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त जॾहिं तव्हां पंहिंजा इहे बैलेज़ ठाहींदा आहियो या सोचींदा आहियो का नई शइ मां क्रिएट कयां, त उनजे लाइ तव्हां रिसर्च कीअं कंदा आहियो, कीअं सोचींदा आहियो, कीअं ठहंदी आहे तव्हांजी जेकी बि बैले आहे या का बि शइ? पहिरीं पहिरीं त साहित्यकारनि खे नमस्कार, छो जो साहित्य मां ई सभु कुझु सृजन थियो आहे। जॾहिं पहिरीं पहिरीं शाह जूं सूरमियूं ठाहियूं त शाह अब्दुल लतीफ़ जूं सूरमियुनि जो आधार वरितो हो। त जी हाणे लेटली जेको मुंहिंजो बैले हो, ज़ाल कॾहिं ज़ेर कॾहिं ज़बर, त उनमें औरत जे इन ते मूं घणेई किताब पढ़िया हुआ, पोइम्स पढ़ियूं हुयूं, काफ़ी स्पेड वर्क कयो हो। ऐं श्री मोहन गेहानी जंहिं स्क्रिप्ट लिखी हुई, ऐं तंहिं में हिकु नारायण श्याम जो हिकु गीत ॾिनो हो, सोरठ चंग खे चोरींदी ॿीजल जो सिर कोड़ींदी। इहो बिल्कुलु शाह साहिब जे सूरमियुनि खां बिल्कुलु ई अलॻि हो। हिन बैले में ज़ाल ज़ेर ज़बर में, यानी औरत कभी अबला कभी सबला में हा हा ॾेखारियो आहे कि औरत
कॾहिं ज़ेर आहे त कॾहिं ज़बर आहे, लेकिन वाह, नारायण श्याम वुमन एम्पावरमेंट जी ॻाल्हि कई आहे कि सोरठ चंग खे चोरींदी, ॿीजल जो सिर वाह, कोरींदी। त उन में वाह, मूं उहा एटीट्यूड विझण जी कोशिश कई आहे। पहिरीं त ज़रूरु एक्शन सॉन्ग ई ईंदो, मूं हिन में सुरंदो खयो हो कि सोरठ चंग खे चोरींदी, ॿीजल जो सिर कोरींदी, मतिलबु फिज़िकली ॾेखारियो। देन मूं हुन में एटीट्यूड ॾेखारी हुई कि चलो हाणे बैंगल्स वग़ैरह मथे करे सोरठ चंग खे चोरींदी, मतिलबु उहो एंगर, उहो फ्रस्ट्रेशन, उहो जी, जी, बदिले रिवेंज, बदिले वठण जी जेका भावना थींदी आहे उहो हुअणु खपे। जी, ऐं हिकु हंधि मूं वाह, सिर्फ़ु फुटवर्क करे मतिलबु ईअं ई हथ बीही करे एंड प्राइड ऐं उहो जेको वुमन में थींदो आहे, सिर्फ़ु फुटवर्क मूं जी, कयो हो। त अरे अलॻि अलॻि नमूने सां, छो जो हुन में हिकिड़ो हो कि नूरी जे तोरींदी मच्छी मोतियुनि सां ई तोरींदी। नूरी त बिल्कुलु न्याज़ वारी, हुनखे पैसे जो त बिल्कुलु ई कॾहिं बि ख्वाब में बि ध्यानु न आयो हूंदो, लेकिन इहा नारायण श्याम जी जेका नूरी आहे सा वाह, साइमी में मूं ॾेखारियो कि पैसा मोतियुनि सां तोड़ींदी। त मुंहिंजो जेको छुगो हिते साड़ी में आहे हूंदो, उहो मां ॾेखारींदी हुअसि ऑडियंस खे कि वाह, मनी इज़ ऑल विथ मी, आई एम द हेड ऑफ द यूनिवर्स एज़ इफ आई कैन से। त ईअं मतिलबु उहो सोचणो पवंदो आहे कि सिर्फ़ु असांखे एक्शन सॉन्ग न करणो आहे, उनजे अंदरि जेका आत्मा आहे, उनजे अंदरि जेके अलॻि अलॻि पहलू आहिनि औरत जा, उहे ॾेखारणा जी, आहिनि। लीला में बि ॼाम अॻे पोइ लीला जो, मतिलबु राजा ऐं राणी हुआ, लेकिन अॻे ऐं पोइ ॼाम लीला जो ई रहियो। कौरूं बिल्कुलु खड़ी ॿाहिरि कर, कौरूं ओरण ओड़ींदी, उहो वञी रोअंदी, पर लीला कॾहिं बि हार न मञींदी। त वाह, अहिड़े क़िस्म जो मां हर क़िस्म में, हर आइटम में सोचींदी आहियां कि कुझु हुन में नवाण हुजे ऐं सिंधियत हुजे। सिर्फ़ु जी, नवाण जे ख़्याल जी, खां नवाण न हुजे, पर सिंधी जी, हुन में टच हुजे, सिंधी आत्मा हुजे, कोशिश जी, कंदी आहियां। जी। तमामु सुठो। अनिला जी, मूंखे लॻे थो एज़ एन ऑडियंस मां कॾहिं न सोचियो त एतिरी डीप सोच ऐं एतिरी रिसर्च थींदी हूंदी शायदि हिकु हिकु एक्शन जे पुठियां या जेकी अखियुनि जा इशारा आहिनि उन्हनि जे पुठियां। तमामु सुठो। मां तव्हांखां हिकिड़ी ॿी शइ पुछणु चाहींदसि त जेसि ताईं मुंहिंजी पार्डन मां इग्नोरेंस, शायदि ख़बर न बि हुजे मूंखे शायदि, पर मूंखे जेसि ताईं ख़बर आहे त सिंधी बैले में जेकर असां चऊं था त हिकु ई नालो असांखे यादि आहे या ख़बर आहे, सा आहे अनिला सुंदर। त मां चाहींदसि तव्हांखां पुछण त हिन जो तव्हांखे छा थो लॻे त फ्यूचर छा आहे सिंधी बैले जो असांजे सिंधी समाज में? फ्यूचर करण वारे ते आहे। जी, जॾहिं जी, मां हिन लाइन में आई हुअसि, मतिलबु जॾहिं मां बेसिकली क्लासिकल डांसर आहियां, कथक क्लासिकल जी, डांसर, ऐं ओडिसी बि जी, मूं सिखी आहे। पर जॾहिं मुंहिंजो हिते छिकाव थियो, प्रोफेसर पोपटी हीरानंदानी मुंहिंजो हथु जलियो हो तॾहिं, अच्छा, ऐं चयो हो अच्छा, कि कुझु तूं सिंधियुनि जे थीम्स ते कुझु नई प्रेज़ेंटेशन कर। त जी, अहिड़ा माण्हू आहिनि दुनिया में, कमु करण वारो खपे। ऐं कमु करण में जी, त सिंधी होशियार आहिनि, महिनती आहिनि, पुरुषार्थी आहिनि, जी, कर्मयोगी आहिनि। जी, जी, बाक़ी आहे ईश्वर, महिनत हूंदी त ईश्वर जी ग्रेस बि थींदी आहे। अहिड़ा को जी, उहे सही माण्हू मिली वेंदा आहिनि, रास्तो पाण ई पेचरो मिली वेंदो आहे, उहो अॻियां फ्लाई ओवर्स बि ठही वेंदा। हिन खां बि बहितर न बहितर शयूं अची सघनि थियूं, सिर्फ़ु उन राइट डायरेक्शन में कमु कनि ऐं पढ़णु ज़रूरु, साहित्य ज़रूरु पढ़नि, छो जो उतां ई सभु मोती मिलंदा। बिल्कुलु, बिल्कुलु, ब्राइट, द फ्यूचर इज ऑलवेज ब्राइट, द स्टार्स आर बिल्कुलु, ऑलवेज देयर। को हिकु ॿ बादल राइट, अची वियो हूंदो, डज़ंट मीन कि ऊंदहि थी वई। देयर इज जी, लॉट ऑफ लाइट। राइट। तव्हांजी वॾी महिरबानी अनिला जी, जो तव्हां अॼु असांजे शो में आया आहियो ऐं पंहिंजो वक़्तु कढी करे तव्हां सचपच सूंहं सिंधियुनि जी आहियो ऐं असांखे फ़खुरु आहे जो अॼु चेटीचंड जे मौक़े ते, साईं कंवरराम जे बर्थडे जे मौक़े ते तव्हां असां सां गॾु थिया आहियो। तव्हांजी वॾी महिरबानी। वरी मिलंदासीं। जय झूलेलाल। वरी मिलंदासीं। जय झूलेलाल। सदाईं ख़ुशि रहो।